नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त फिरदौस शमीम नक़वी तरफ़ां सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे उहिदे तां इस्तीफ़े खां पोइ तहरीक इंसाफ़ जा मेंबर हिक ॿिए जे ख़िलाफ़ मैदान में अची विया आहिनि। सिंध असेंबली में अपोज़िशन अॻुवान जी तब्दीली जो मामलो तहरीक इंसाफ़ जे अंदरूनी इख़्तिलाफ़नि खे वधीक हवा ॾेई रहियो आहे। 2018 जी आम चूंड खां पोइ सिंध असेंबली जे तहरीक इंसाफ़ सभिनी खां वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। फिरदौस शमीम नक़वी खे अपोज़िशन अॻुवान मुक़ररु कयो, पर हिन कुझु महीने खां पोइ इहो उहिदो छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध असेंबली में अपोज़िशन जे उहिदे लाइ सभ खां अहम उम्मीदवार हलीम आदिल शेख, जंहिं कुझु ॾींहं अॻु पार्लियामानी अॻुवान जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾियो, पर तहरीक इंसाफ़ जा केतिराई अॻुवान हलीम आदिल शेख खे अपोज़िशन अॻुवान करण जा मुखालिफ़ आहिनि। सिंध असेंबली में तहरीक इंसाफ़ जे मुख़्तलिफ़ मेंबरनि पंहिंजा धारदार ग्रुप ठाहे वरिता आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ सिंध जे व्हाट्सएप ग्रुप में बि मेंबर हिक ॿिए जे ख़िलाफ़ पैगाम करे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।